अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पेश आइन हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। साइफर केस में पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू, ॿिन्ही अॻुवाणनि ॾोह क़बूल करण खां इनकार करे छॾियो। साइफर केस में पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू थी वियो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइम अदालत जज अबू अल हसनात ज़ुल्करनैन अडियाला जेल में ॿुधणी हलाई। ख़ुसूसी अदालत पीटीआई चेयरमैन ऐं अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। ॿिन्ही अॻुवाणनि ॾोह में मुलज़ हुअण खां इनकार करे छॾियो। जज अबू अल हसनात फ़र्द जुर्म जी कार्रवाई रोकण वारे पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत केस जे गवाहनि जा बयान बि तलब करे वरिता। नवाज़ शरीफ़ सभिनी सां मिली कमु करण जी जेका ॻाल्हि कई आहे उन में पीटीआई बि शामिल आहे। नून लीग जे सीनियर अॻुवान राणा सनाउल्लाह चयो आहे त अॻूणे वज़ीर अज़म ऐं मुस्लिम लीग नून जे अॻुवान नवाज़ शरीफ़ सभिनी सां मिली कमु करण जी जेका ॻाल्हि कई आहे उन में पीटीआई बि शामिल आहे। हिकु निजी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे नून लीग जे अॻुवान चयो त नवाज़ शरीफ़ जी कयल ॻाल्हि में पीटीआई शामिल आहे, पर 9 मई जो ॾोहारी टोलो उन में शामिल न आहे। हिन ॻाल्हियुनि दौरान चयो त छा 9 मई जे जवाबदारनि खां अलावा पीटीआई जो को बि वजूद न आहे। यादि रहे त नवाज़ शरीफ़ 4 सालनि खां पोइ छंछर ते पाकिस्तान वापसि पहुतो आहे। मुल्क वापसी ते नून लीग तरफ़ां लाहौर में मीनार पाकिस्तान ते जलसो मुनक़द कयो वियो। जलसे खे ख़िताब में नवाज़ शरीफ़ चयो त मुंहिंजी दिलि में इंतकाम जी का बि तमन्ना न आहे, क़ौम जी ख़िदमत करण लाइ वापसि आयो आहियां। अमेरिका, बरतानिया, फ्रांस, जर्मनी, इटली ऐं कैनेडा इसराइल जी हिमायत जारी रखण जो इरादो ज़ाहिर करे छॾियो आहे। अमेरिका, बरतानिया, फ्रांस, जर्मनी, इटली ऐं कैनेडा पंहिंजे गॾियल बयान में इसराइल जी हिमायत जारी रखण जो इरादो ज़ाहिर कयो आहे। अहिड़ो बयानु अमेरिकी सदर जो बाइडन जे इतिहादी अॻुवाननि सां टेलीफोन ते ॻाल्हियुनि खां पोइ साम्हूं आयो आहे। बयान में इसराइल खां आलमी कानून जी पासदारी ऐं शहरियुनि जी तहफ़ुज़ ते ज़ोर ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ इसराइल हमला रोकण खां इनकार करे छॾियो आहे। इसराइली मिलिट्री फ़ौज जे उहिदेदार चयो आहे त अमेरिका तरफ़ां जंग मुलतवी करण जे मुतालबे खां आगाह न आहियूं। इंसानी इमदाद खे हमास खे ख़तमु करण जी कोशिश में रंडक वंझण न ॾिनो वेंदो। राति देर सां इसराइली फ़िज़ा ग़िज़ा ते वधीक बमबारी कई वई, जंहिंखां पोइ इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनी जो अंगु 4700 खां वधी वियो आहे। शहीदनि में 40% ॿार बि शामिल आहिनि। फ़ौजी अदालतुनि में सवेलियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी शुरू थी वई आहे। फ़ौजी अदालत में सवेलियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी सुप्रीम कोर्ट में शुरू थी वई आहे। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी करे रही आहे। जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस यहया अफरीदी, जस्टिस मज़ार नक़वी, जस्टिस आयशा मलक बेंच में शामिल आहिनि। ॿुधणी जी शुरूआत ते जवाद एस ख्वाजा जो वकील अहमद हुसैन पेश थियो। हिन चयो त मां गुज़िरियल ॿुधणी जो हुकुमनामो पढ़णु चाहियां थो। बेंच जे सरबराह जस्टिस एजाज़ुल हसन चयो त आख़िरी ॿुधणी में अटॉर्नी जनरल रुटरम ते न हो, उन लाइ पहिरियां अटॉर्नी जनरल खे दलील मुकमल करणु ॾियो। अॻूणे चीफ जस्टिस जवाद ख्वाजा चयो त मां 3 अगस्त जो हुकुमनामो अदालत जे साम्हूं पढ़णु चाहियां थो, जंहिं ते जस्टिस एजाज़ुल हसन चयो त असां उहो ऑर्डर पढ़ियो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।